बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आउं आहियां उस्ताद अब्दुल गफ़ार। तव्हां ॾिसी रहा मुंहिंजो यूट्यूब चैनल। दोस्तों, एक नए वीडियो सां गॾु तव्हांजी ख़िदमत में। दोस्तों, अॼु सबक़ 19 दर्जे 5 मां, जंहिंजो उनवान आहे वधंदड़ आबादी। पहिरें हिन सबक़ जूं लफ़्ज़ मानाऊं, पोइ सवाल जवाब, उन खां बाद में ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे, जेकॾहिं चैनल ते नवां आहियो, चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था लफ़्ज़ माना ऐं सवाल जवाबनि जे तरफ़। जी दोस्तों, हाणे असां लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ आहे हाञेकार, माना नुक़सानकार। लफ़्ज़ आहे दस्तकारी, माना हथ जो हुनर। लफ़्ज़ आहे रफ़्तार, माना स्पीड। लफ़्ज़ आहे शरह, माना अघ या नुरख। लफ़्ज़ आहे लाभ, माना फ़ाइदो। लफ़्ज़ आहे तिजारत, माना वापार। पोइ लफ़्ज़ आहे अटकल, माना तक़रीबन। लफ़्ज़ आहे नाकारी, माना ख़राब। लफ़्ज़ आहे दबाव, माना ज़ोर बार। लफ़्ज़ आहे हरफत, माना धंधो। लफ़्ज़ आहे ईसार, माना क़ुर्बानी। लफ़्ज़ आहे सरशार, माना भरियल या लिब्रेज़। मश्क अलिफ़ हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। सवाल नंबर पहिरियों, पाकिस्तान जी हींअर केतिरी आबादी आहे? जवाब, पाकिस्तान जी हींअर आबादी तक़रीबन 24 करोड़ आहे। सवाल नंबर ॿियो, पाकिस्तान दुनिया में घण आबादीअ वारो कहिड़ो नंबर मुल्क आहे? जवाब, पाकिस्तान दुनिया में घण आबादीअ वारनि मुल्कनि में 5 नंबर मुल्क आहे। सवाल नंबर टियों, आबादीअ जो दॿाउ वसीलनि तां कीअं घटाए सघिजे थो? जवाब, आबादीअ जो दॿाउ पैदावार जे वसीलनि खे तेज़ीअ सां वधाइण सबबि घटाए सघिजे थो। सवाल नंबर चोथों, वधंदड़ आबादीअ जे करे कहिड़ियूं शयूं मुतासिर थियनि थियूं? जवाब, वधंदड़ आबादीअ जे करे तइलीम, सिहत, ख़ुराक, रिहाइश, रोज़गार ऐं ॿियूं सहूलतूं मुतासिर थियनि थियूं। सवाल नंबर 5, मुल्की वसीलनि जो बहितर इस्तेमालु कीअं करे सघिजे थो? जवाब, मुल्की वसीलनि जो बहितर इस्तेमालु हिन तरह करे सघिजे थो। नंबर पहिरियों, पैदावार जे वसीलनि खे तेज़ीअ सां वधायो वञे। नंबर ॿियो, फ़नी तइलीम खे आम कयो वञे। नंबर टियों, ज़राइत खे हथी वठिराई वञे। नंबर चोथों, तेल जी ॻोल्हा जारी रखी वञे। तेल जी ॻोल्हा वारे कम ते ख़ासि ध्यानु ॾिनो वञे। नंबर 5, ज़ेरे काश्त न ईंदड़ ज़मीन खे काश्त जे लाइक़ु बणाइण ते ख़ासि तवजह ॾिनो वञे। नंबर 6, सिम ऐं कलर वारी ज़मीन खे बि आबादीअ जे लाइक़ु बनायो वञे। नंबर 7, मुल्क जो हिकु हिकु फ़र्द ख़ुलूस ऐं ईसार जे जज़्बे सां सरशार थी पंहिंजो फ़र्ज़ु पूरो करे। हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना लिखो ऐं इहे जुमिलनि में कमु आणियो। लफ़्ज़ आहिनि हाञेकार, दस्तकारी, रफ़्तार, शरह, लाभ, तिजारत। जी दोस्तों, हाणे असां लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं ऐं उन्हनि खे जुमिलनि में इस्तेमालु करण जो तरीक़ो सिखंदासीं। लफ़्ज़ आहे हाञेकार, माना नुक़सानकार। जुमिलो लिखंदासीं, सिम ऐं कलर आबाद ज़मीन लाइ हाञेकार आहे। पोइ लफ़्ज़ आहे दस्तकारी, माना हथ जो हुनर। जुमिलो लिखंदासीं, दस्तकारी घरेलू सनअत खे आम करणु घुरिजे। पोइ लफ़्ज़ आहे रफ़्तार, माना स्पीड। ऐं जुमिलो लिखंदासीं, असांखे इल्मु सिखण जी रफ़्तार तेज़ करणु घुरिजे। पोइ लफ़्ज़ आहे शरह, माना
अघु या नुरख। जुमिलो लिखंदासीं, असांजे मुल्क में गुरबत जी शरह वधीक आहे। लफ़्ज़ आहे लाभ, माना फ़ाइदो। जुमिलो लिखंदासीं, मैदनी शयुनि मां लाभ हासिल करणु घुरिजे। पोइ लफ़्ज़ आहे तिजारत, माना वापार। जुमिलो लिखंदासीं, तिजारत हिकु वधंदड़ पेशो आहे। जीम, हेठि ॾिनल बेतरतीब जुमिलनि खे दुरुस्त तरतीब ॾेई लिखो। हाणे पहिरियों जुमिलो आहे बेतरतीबो, मिक़दार में चङी आहे पयल हेल ताईं ज़मीन पाकिस्तान में। जी दोस्तों, हाणे हिन जुमिले खे तरतीब सां लिखंदासीं। पाकिस्तान में अञा ताईं अहिड़ी ज़मीन चङे मिक़दार में पियल आहे। जुमिलो ॿियो बेतरतीबो, घुरिजे असां सभिनी खे तइ करियूं ॿुधायल ॻाल्हियुनि मथियनि ते अमल। जी दोस्तों, हाणे हिन जुमिले खे तरतीब सां लिखंदासीं। असां सभिनी खे घुरिजे त मथियनि ॿुधायल ॻाल्हियुनि ते अमल करियूं। पाकिस्तान में केतिरियूं ई ख़ूबसूरत जायूं आहिनि। हेठि ॾिनल तस्वीरनि खे ग़ौर सां ॾिसो ऐं ॿुधायो त अव्हां इन्हनि जायुनि मां किथे वञणु पसंदि कंदा ऐं छो। ही ख़ूबसूरत जायूं आहिनि शालामार बाग़, सैफुल मलूक ढंढ, कैलाश वादी। जवाब, असां सैफुल मलूक ढंढ ऐं कैलाश वादी वञणु पसंदि कंदासीं, छो जो उहे बहितरीनु घुमण जा माॻ आहिनि। उते वञण सां दिलि खे फ़रहत नसीबु थींदी आहे।